मां हेॾे वियुसि मेड़ जे पासे ॾे। उते मूंखे दोस्तनि ॿुधायो हमरा वीचारो थ्रेशर में अची वियो, कीअं आयो? वो सॼो मूंखे किस्सो ॿुधायो। चयूं त साईं बेपारी जी मानी खाधीसि ऐं चांहि जे इंतज़ार में वेठासीं त हुनखे मौत छिकियो पियो वञे। हुन चयो उथो हलो त थ्रेशर हलायूं। सभिनी चयो त चांहि पियूं त पोइ था हलूं। हिन चयो तव्हां भले चांहि पियो, मां वञांव थो। वियो आहे उते, ट्रैक्टर वारे खे चई त ट्रैक्टर हलाए त मां थ्रेशर हलायां, हेॾो थ्रेशर हलाए ॾे। उन बि वरी चयसि त वञी पाण हलाए, मौत ॾिसो कीअं थो छिके। वञी हुन पाण ट्रैक्टर हलायो, थ्रेशर हलाए ऐं शुरू थी वियो थ्रेशर में। उहे दोस्त ॿुधाइनि पिया, चइसि असां चांहि अञा पियूं पिया त थ्रेशर में कड़का पइजी विया, धमाका थी विया। छोकिरे जूं बि रड़ियूं थोरियूं ॿुधण में आयूं। जल्द जल्द में चई वञी भॼी पुगासीं। अहिड़ो थ्रेशर वरितसि जो वीचारे जो पेर तिरकी वियो, सॼो गोश्त त कीमो बणिजी वियुसि पर हॾा बि भॼी पियसि। आख़िर थ्रेशर हॾनि में फासी उते जो उते बंदि थी वियो। ॿुधाइनि पिया, अचे साईं आख़िर हिकिड़े वीचारे हिमत करे थ्रेशर खोलियो, वीचारे जूं बूटियूं बूटियूं हॾा हॾा गॾु कयईं, लाश वीचारे जो बोरटे में वीचारे में बंदि कयूं। जंहिं वीचारे इहो लाश गॾु कयो उहो वीचारो हफ़्तो वीचारो इस्पताल में बीमार पियो। छा हुनजी हालत हूंदी जॾहिं हुनजा उज़वा गॾु कयईं, हुनजो गोश्त गॾु कयईं। मुंहिंजा अज़ीज़ो, इहो इंसान जो हाल आहे, इहा इंसान जी ज़िंदगी आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, महिरबानी फरमाए पाण में अमल पैदा कयो, अमल जे लाइ महिनत कयो। पाण में जेका भी कमी कोताही आहे उनखे दुरुस्त कयो। जेकॾहिं को बेनिमाज़ी आहे त निमाज़ जो पाबंद थी वञे। जेकॾहिं को रेॾाड़ियो आहे त महिरबानी करे ॾाढ़ी सुवारी पंहिंजे चेहरे में पैदा करे। जेकॾहिं को ज़ानी आहे त ज़ुना खां तौबा ताइब थिए। जेकॾहिं को व्याजी आहे त व्याज खां तौबा ताइब थिए। जेकॾहिं को रुश्वती आहे त रुश्वत खां तौबा ताइब थिए। जेकॾहिं को जुआरी आहे या नशाई आहे त जुआ ऐं नशा खां तौबा ताइब थिए। जेकॾहिं को अभियमा जो नाफरमान आहे त अभियमा खे परचाए, उन्हनि खे राज़ी करे, उन्हनि खे रिझाए, उन्हनि जो फर्मा बरदार थिए। यानी पाण खे सही माना में मुसलमान बणाइण जी महिनत करे, सही माना में प्यारे नबी मोहम्मद करीम जो ग़ुलाम बणाइण में महिनत करे। अलाए छा थी वियो आहे, लापरवाही वारी ज़िंदगी गुज़ारींदा था वञो, बेख्याली वारी ज़िंदगी गुज़ारींदा था वञो। पतो न आहे, ख़बर नथी पए त माण्हू अचानक मरी था वञनि। इन फेसबुक ते वीडियो हली रहियो आहे,
ब वीचारा नौजवान आहिनि मोटरसाइकिल ते वञनि था, ट्रक हूँ क्रॉस था कनि, पोइ अलाए टायर तो स्लिप थिए, अलाए हज़रत इज़राइल तो चंबो हणे। बहरहाल जीअं ई ॿई नौजवान हीअं ट्रक खां गुज़रदा करनि त ट्रक जे अची अॻियों किरनि था। ॿई जो ॿई छोकिरा नौजवान मोटरसाइकिल समेत ट्रक जे हेठों चिभाटिजी था वञनि। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, वीचारनि जा जनाज़ा बि ॾिसण जहिड़ा नथा रहनि। मूंखे अॻोणे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो, हिकिड़ो नौजवान आहे छोकिरो 13-14 सालनि जो, वीचारो थ्रेशर में अची वियो आहे। अल्लाह जो कसम आहे, हीअं वीचारे जो हेठियों दड़ सॼो चॿाड़िजी वियो आहे, ॾिसण जहिड़ो बि वीचारे जो जनाज़ो न आहे। ख़ुदा जा बानो, महिरबानी करे संभालियो पाण।